नासिन सब खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची खां क्यामाड़ी ज़िले जे मोहम्मद अली लगारी गोठ में पुरस्रार बीमारी सबबि 16 खां वधीक माण्हू फौत थी चुका आहिनि, जॾहिं त केतिरा इन बीमारीअ में मुब्तला बि आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां 2 हफ़्तनि दौरान 16 खां वधीक माण्हू फौत थी विया आहिनि, जॾहिं त फौतुनि में ॿारड़ा बि शामिल आहिनि। बीमारी में मुब्तला माण्हुनि खे गले में तकलीफ़ जी शिकायत साम्हूं आई आहे। इलाइक़े वासियुनि जो अहिड़ो चवणु आहे। कराची खां चीफ रिपोर्टर वहीद राजपर सां। जी वहीद, तव्हां ॿुधाइजो त छा सबब आहिनि इन बीमारी जा, सेहत खाते जो छा चवणु आहे? जी कैमाड़ी जो मोहम्मद अली लगारी गोठ आहे, जिते पुरस्रार बीमारी सबबि केतिरा ई ॿार ऐं मर्द थी चुका आहिनि। 2 हफ़्तनि में जेके अंग अखर साम्हूं आया आहिनि उहे तमामु शिरकाईंदड़ जेके आहिनि उहे अंग अखर आहिनि। 12 खां वधीक जेके ॿारड़ा समेत मर्द जेको आहे हिन वक़्त ताईं फौत थी चुका आहिनि। मौत जो कारण मालूम अञा न थी सघियो आहे। सिहत खाते जी जेके मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ सिहत खातो जेको आहे उहो जागी पियो आहे। हिन वक़्तु जेको आहे टीमूं पंहिंजो जेको आहे कैमाड़ी हुन जूं पहुतियूं आहिनि, जिते जेके बीमार ॿारड़ा आहिनि या जेके बुज़ुर्ग आहिनि, औरतूं आहिनि, उनजे जेके आहिनि उनजा डिज़ा वरिता विया आहिनि, टेस्ट कया पिया वञनि, त उनजा सबबि हिन वक़्तु ताईं अञा ताईं ज़ाहिर न थी सघिया आहिनि त हिन में कहिड़ी बीमारी सबबि एतिरियूं कराची जहिड़े मेट्रोपॉलिटन सिटी में एतिरियूं 12 खां वधीक जेके फौतियूं थियूं आहिनि। हिन वक़्तु ताईं सिहत खातो हिन हवाले सां तहक़ीक़ करे रहियो आहे। ॿारनि समेत जेके ॿियनि बीमार मरीज़नि जो जेको चेकअप बाद सिहत खाते जेकी लिखत में रिपोर्ट सेक्रेटरी ऑफिस मोकिली आहे, सेक्रेटरी सिहत खे, उन में कमिश्नर कराची खे जेकी रिपोर्ट मोकिली आहे उन में शक उड़ी जो ज़ाहिर कयो वियो आहे त उड़ी सबबि ॿार फौत थिया आहिनि। 5 जेके रिपोर्ट्स उनमें तस्दीक थी आहे। सिहत खाते चयो आहे त उड़ी ज़ाहिर थी आहे ॿारनि में। 2 खां वधीक जेके ॿारड़ा आहिनि अञा ताईं इलाइक़े जा जेके तक़रीबन 24 खां वधीक 2 दर्जन खां वधीक ॿारड़ा अञा ताईं ॿुधायो आहिनि, जिन जो इलाज हिन वक़्तु ताईं उहो टेस्ट कया पिया वञनि सिहत खाते तरफ़ां। इलाइक़े जे रहवासियुनि खे गैर क़ानूनी फैक्ट्रियूं हलंदड़ आहिनि, उन मां बि मुंहिंजी शिकायत आहे त धुएं सबबि साह खणण में ॾुखियाई पेश अचे थी इलाइक़े में। इहो हिन वक़्तु ताईं डिस्पेंसरी न आहे। BHO कैमाड़ी डॉक्टर आरिफ जो चवणु आहे त उड़ी सबबि इहे ॿारड़ा जेके 2 आहिनि तफ़सील कया त उहे फौत थिया आहिनि। अलीमोहन लगारी ॻोठ में ॿारनि जे जेके मरण जा सबबि DHO कैमाड़ी जो चवणु आहे त उहो मालूम करे रहिया आहियूं, कोशिशि करे रहिया आहियूं त इहे जेके फौतियूं थियूं आहिनि कीअं थियूं आहिनि। त हिन वक़्तु ताईं इलाइक़े में जेको आहे 12 खां वधीक फौतियूं थी चुकियूं आहिनि, जिन में ॿारनि जी वॾी तइदाद शामिल आहे ऐं जेके बुज़ुर्ग मर्द ऐं औरतूं आहिनि उन्हनि जी बि जेको आहे ज़रिया तस्दीक कनि पिया त उहे बि जेको आहिनि फौत थिया आहिनि। हिन हवाले सां इहा बीमारी कहिड़ी आहे हिन वक़्तु ताईं अञा ताईं का तस्दीक न थी सघी आहे। बाक़ी शक सरकारी तौर ते इहो ज़ाहिर कयो पियो वञे त उड़ी सबबि इहे फौतियूं थियूं आहिनि।